ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटो खां रिपोर्ट करे रहियो आहे अकबर दिलवाणी। सिंध कल्चरल फोरम पारां तारीख़ी ऐं क़दीमी शहर झिरक जे फर्शनाज़ उस्ताद साईं शबीर अहमद मल्लाह खे भेटा पेश करण लाइ हिकु मुख़्तसिर तक़रीब बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल झिरक में मुनक़िद कई वई, जिते साईं शबीर अहमद मल्लाह जी यादि में मुख़्तलिफ़ वण पिण लॻाया विया। जॾहिं त तक़रीब में सिंध कल्चरल फोरम ज़िले चेयरमैन सादिक अहमद लाखो, साईं अल्ताफ़ अहमद मल्लाह, साईं अब्दुल मजीद समूह, साईं ग़ुलाम मोहम्मद जमारी, साईं हबीबुल्लाह जमारी, साईं अहमद खान उमरानी, साईं एहसान मेमण, ख़ालिद अमन छोरो, जीएस सिंध महाज सदर अहमद अमजद छोरो, प्रेस क्लब झिरक जे सदर हैदर अली भट्टी, लखानो झिरकाई, मुमताज़ समूह, वहीद सोलंगी ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त उन्हनि उन मौक़े ते सिंध कल्चरल फोरम चेयरमैन सादिक अहमद लाखो, साईं अल्ताफ़ अहमद मल्लाह, साईं अब्दुल मजीद समूह, साईं ग़ुलाम मोहम्मद जमारी ऐं कामरेड अमजद छोरो जन ख़िताब कंदे चयो त साईं शबीर अहमद मल्लाह हिकु बहितरीनु उस्तादु हो, जेको पाण ख़ुदि असांजे विच में मौजूदु न आहे, पर संदसि किरदारु असां सां हमेशह गॾु हूंदो आहे। हू हिकु इंतिहाई महिनत ऐं बावकार शख़्सियत जो मालिक हो ऐं हमेशह पंहिंजी महिनत ऐं सचाई ऐं लगन सां पंहिंजे उस्ताद जे पेशे जा फ़राइज़ सर अंजाम ॾिना ऐं हमेशह पंहिंजे तरफ़ां ग़रीब शागिर्दनि जी तालीम में खेनि अॻिभरो करण में जाखोड़ींदो रहियो ऐं जंहिं स्कूल में वण लॻाइण जी पिणु शुरूआति कई ऐं जंहिं जी यादि में अॼु असां गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल झिरक में सिंध कल्चरल फोरम जे ताउन सां वण लॻाया पिया वञनि।